इहो ॿुधाए त तूं भॻे छो? बाबा साईं ॾिसो कोन पिया धण मुड़सन जो पियो अचे, अञा चओ था त छो भॻे? जे न भॼां हा मूंखे त टंगो टाली करे खणी वञनि हा न। तोखे कुझु बि न कंदा। जेकॾहिं अॻिते हिन जे पाछे खे ॾिसी भॻो आई न त खल पुठीअ तां लाहे छॾींदोसि। बाबा साईं जे पंहिंजे बचाव लाइ भॼां थो त पोइ तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ थी अचे? तूं मूसा खान जो कमदार आहीं, मूसा खान जो। जेकॾहिं इहे खानू जे पाछे खे ॾिसी भॼंदो रहे त पोइ तूं पाण सां गॾु असांखे बि लॼाईंदे। अॼु खां पोइ उनखे ॾिसी जे भॻो आहे पोइ टंगू ॿाहूं भञी हलण खां हलाक करे छॾींदा। खबर भाई मुखे तो खबर पई है तोरो सच्चो मुर्शिद अच्छी तुझे मुंह ते दांगी घुमाए वियो है। सच्ची है ना? माई कड़ियों थी गालियों करी मुंह अदिय के समझायो पर तोके त खबर आ कंजी बुधई कान पाण के वडो दाना होती समझे। खैरा जे सर दे खैर होजे हाणे त तहां सभई पाण खे सियाणो समझदो। बाकी हाणे चरी हिकड़ी मां रही आहियां, बाकी दाना आयो सब। न न तू तो वडी दाना ही दाना पर दे खबर यो फकीर तो के छाई छा छज किए विझी वियो? उन ये नेरड़ ते त कोन लिखल हो त ठगवा। मां त मिड़ाई उन जो वेस ॾिसी भुलजी पियस। पर वेंदो काॾे ॾेखारींदसि तोखे जनी हिकिड़े ॾींहुं ॾेखारींदीसांइ त इहो पाण ई अचे ते मुंहिंजे दर जा थाम मलींदो। जे मां हुनखे घर जूं सफ़ाइयूं न करायूं ऐं हिते हिनखे मां बुहारियूं न ॾियारायूं त मुंहिंजो नालो बि खैरा नाहे। ॾिसजांइ रही मुंजी गिला हुन मोए छा कई? माई तो तो समझो त हिन धरती ते अल्लाह जो दरवेश सच्चो मुर्शिद ॿियो को पैदा ही कोन थियो हूंदो। फकीर जॾहिं तुंहिंजी गिला पियो करे सच पुछी मूंखे कीड़ियूं पियूं वठनि। मूंखे तुंहिंजे लाइ ॾाढो अहसासु हो, मूंखे तुंहिंजे लाइ पते थी बी तोबा हवस के दिया हवस खयो थी वने मुके हवस खयो थी वने। कदे त कंहिंजो कदर करण सिखो। खैरी ओ खैरी तू हेडा मुखे ॾिस हिन चमड़े के समझाए छॾ हथ मुंहिंजा ख़ारिश्ता कन भञास न मां इहा दोन समझाए छॾीस। मां तव्हां मथी ॿई टरो हितो मुंहिंजे अखे ॾाढो मो ठग वॻई मुंहिंजो मगज़ ख़राब करे वियो आहे। वरी तव्हां था पिया मथो ख़राब कयो। विझाव न धूड़ मथे में बाहे ॾेई मो बाहे ॾेई काॾे थी वञी साड़ियो थी वञी। अच्छो मथो अटो ख़राब गज थी वञे भाउक ॿधियूं बीठो आहे। अबे जो पुट न हुजे त जीअरे पूरा जाए। हेलो। हाँ हुकुम क्यों वड़ा? हुकुम क्यों? सोहराब जी जांच करे दे तो गोठ पहुतो या न? वड़ा यो सोराब छा थियो सोहराब के? वड़ा सोराब हिन वक्त मुसीबत में आहे। छा सोहराब मुसीबत में आ? हाँ वड़ा हाकिम खान आई वारिस खान हुन सां गद्दारी करे उनके कैद कयो अथनि। वारिस खान जी हा मजान? हाँ वड़ा जेकॾहिं इहा थोरी भी ॻाल्हि खुली त मूंखे बि ज़िंदा कोन छॾींदा। ॾिसां त वारिस खान तुंहिंजे वार जो नालो बि कीअं थो वठे। न वड़ा न ग़लतीअ में तव्हां बि वारिस खान सां न ॻाल्हाइजो। हिन वक्त वारिस खान ऐं हाकिम खान जे मथां खून सवार आहे। त पोइ छा मां ईअं ई सोहराब खे मुसीबत में छॾे माठ करे वेही रहंदुसि? वॾा मूं कुझु सोचियो आहे जे हुकुम कयो त मां कुझु चवां। ॿुधाए छा सोचो थी? वॾा मां चाहियां थो त हितां सोहराब खे भॼाए मां कामयाब नथो वञा तेसिताईं इन बारे में
वारस खान वारनि सां का बि ॻाल्हि ॿोल न कजो। छा तोखे इहो मौक़ो मिलंदो? हा वॾा, मथां हुननि जो को बि शक न आहे। मां सोराब खे आज़ादु कराए तव्हां तरफ़ निकिरी पवंदासीं। जे चओ त मां पुलिस जो छापो हणायां। ॻोठ खां 3 मेलनि ताणी वारस खान जा माण्हू बीठा आहिनि। उन्हनि खे जीअं बि पुलिस जी ख़बर पवंदी त सोराब खे मारे विझंदा। इन करे वॾा तव्हां का बि ग़लती न कयो, इहो सॼो कमु मूं मथां छॾियो। ठीकु आहे हकीम, जेतिरो जल्द थी सघे सोराब खे हिननि ज़ालिमनि जे चंबे मां छॾाए हिते पहुच। बाक़ी पोइ मां हिननि सां पाण ई निबरी वठंदुसि। ठीकु आहे। कमाल खान, हाकिम खान सां को राब्तो थियो या न? न बाबा साईं, फोन करे हाल अहवाल वठी सा। ज़रूरत न आहे बाबा साईं। जॾहिं बि थकियो पाण ई ॻाल्हाईंदो, पोइ असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो। ठीकु आहे, जेकॾहिं पंहिंजे मक़सद लाइ फोन करे त पोइ का बि रिआयत न कजांसि। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र रहो। जेकॾहिं हाकिम खान हाणे मूंसां कॾहिं ॻाल्हायो त सिधो चवंदोमांसि त या वञे वारिस खान खां मदद वठि या पोइ हिते अची असां वटि रहो, त पोइ दिलावर खान सां असां पाण मुंहुं ॾेई वठंदासीं। हाकिम खान जे करे असां पंहिंजो केॾो नुक़सानु करे चुका आहियूं। पाई पाई जो हिसाबु वठंदासीं बाबा साईं, पाई पाई जो। काॾे वेंदो भॼी भॼी जॾहिं साणो थींदो नेठि त असांजे रुख चढ़ंदो न। थी सघे थो ॿिन्ही भाइरनि में ठाव थी वियो हुजे ऐं तव्हां खां पुछाई न कनि। मां पाण इहो चाहियां थो त भले हाकिम खान दिलावर खान सां ठाव करे पोइ ॿुधाईंदोसांसि त केतिरे बि सौ आहे। असांजे धण मुड़ुसनि जेको आहे वञी दिलावर खान सां वञी ठाह कंदो, पोइ असां ॾे कहिड़ो मुंहुं खणी ईंदो? बाबा साईं, हिन वक़्तु हाकिम खान खे सिर जी लॻल आहे। जेकॾहिं दिलावर राज़ पोइ ॾेखारियो न त हाकिम खान कंहिंखां पुछाई कोन कंदो। अॻे पोइ हाकिम खान खे हिन ई दर ते अचिणो आहे। जेकॾहिं ठाव करे पोइ हिते आयो त पोइ असां बि हुनखे धिका ॾेई ॿाहिरि कढंदासीं। हाकिम खान अहिड़ो वाइड़ो आहे त कोन। जेकॾहिं अहिड़ी वाइड़ा कयईं त हिकु ई लट सां पंहिंजी हथुनि खां ॿाहिरि कढी छॾींदोसांसि। हिन दुनिया में कोई भी कंहिंजो न आहे। हर को पंहिंजे मक़सद ऐं मफ़ाद ख़ातिर जिए पियो। मस सूरनि मां जान छॾायमि, पर अमां ॿिए हंधि मुंहिंजो निकाह कराए वरी मुंहिंजी ज़िंदगी सूरनि में विझे पई। अदी कहिड़ियुनि सोचुनि में घुमाई? इहो ई सोचां पई, छा मूंखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो कोई बि हक़ नाहे? मुंहिंजी भेण, तोखे कंहिं रोकियो आहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण खां? पोइ अमां मुंहिंजी ज़बरदस्त शादी छो थी कराइणु चाहे? इन में बि तुंहिंजी भलाई आहे, तुंहिंजी भलाई। हिकु आज़ाब मां मस जान छॾे आज़ादु थी आहियां। आज़ादीअ खां त अमां खे नफ़रत आहे, नफ़रत। नफ़रत न, अमां खे शक आहे, शक किथे मां ग़लति रस्ते ते न क़दम रखां। पर अमां इहो नथी सम्झे, मां हाणे वॾी थी वई आहियां। सही या ग़लति फ़ैसिला मां हाणे करे थी सघां। सुणी, तूं भली पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो पाण कजांइ, पर हिन वक़्तु अमां ज़िद ते आहे ऐं उनखे ज़िद तां हटाइणो आहे। ऐं जेकॾहिं तो का ग़लती कई न त अमां ज़हर पीअंदे देरि कोन कंदी ऐं हर दफ़े असांजा भाग एॾा भला कोन हूंदा जो अमां खे मौत जे मुंहं मां कढी ईंदासीं। या त असांजी क़िस्मत भली हुई जो वक़्त सां अस्पताल पहुची वियासीं। अदी, तूं ई ॿुधा भला मां छा कयां? मस त मुंहिंजी ज़िंदगी आज़ाब मां ख़तम थी आहे, वरी अमां मुंहिंजी ज़िंदगी आज़ाब में थी विझणु चाहे। न अदी, हाणे मां इहो बर्दाश्त न कंदसि। तूं घबराए न, मां अमां खे सम्झाईंदसि। हा, मां आहियां न, मां सम्झाईंदीमांसि, तूं परेशान न थी। छा ॻाल्हि आहे वॾा? ख़ैर त आहे न वॾा? बाबा साईं, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ हुकुम कयो। न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे।
पर का ॻाल्हि ज़रूर आहे, तव्हां कॾहिं बि एॾा परेशान नज़र कोन आया आहियो। थोड़ो शक आहे। सुराब तरफ़ त ख़ैर आहे न? चयुमि त सभु ख़ैर आहे, तव्हां सब्र सां वेहो, पर पूरी तयारी हुजे। इशारो कयां त उॾरी निकिरजो। असां तयार आहियूं दिलावर खान। ख़ुदा कंदो त अहिड़ी बाहि लॻंदी जो विसाईंदे विसाईंदे सड़ी राख जो ढेर थी वेंदो, ढेर। तोखे छा थियो हकीम? ख़ैर आहे, मूंखे ॿुधायो सोराब। सोराब खे रेस वारिस खान ऐं हाकिम खान महिमानी खाराइनि पियो। अञा सची न कई? लॻे थो मरी वेंदो, पर सची कोन कंदो। जेकॾहिं सोराब खे कुझु थियो न त दिलावर कंहिंखे बि कोन छॾींदो। दुश्मनी हाकिम खान जी ऐं हुनजो आज़ारो असांखे करणो पवंदो। हाकिम खान, सोराब मरी वेंदो, पर सची कोन कंदो सची। जेसिताईं सची नथो करे न, हिनजी इहा ई सज़ा हूंदी। जे दिलावर खान खे ख़बर पइजी वई त ॻाल्हि ॻरी थी वेंदी ऐं पोइ हुनखे रोकणु ॾाढो मुश्किल थी वेंदो। तूं अदा वॾे खां ख़ौफ़ज़दा थिए थो। तुंहिंजी ॻोठ में अची तोखे छा करे सघंदो? असां टई धुरियूं गॾिजी बि दिलावर खान खे रोके कोन सघियासीं, त पोइ मां अकेलो छा कंदुसि? जेकॾहिं मुंहिंजी सलाह मञी त सोराब खे छॾे ॾियूं। हाणे जेकॾहिं सोराब मां हथ कढियासीं न त सोराब तोला ई ख़तरो बणिजी वेंदो। पोइ छा सोराब खे? हा वारिस खान, हा, सोराब खे ख़तमु करणो पवंदो। लड़ी राति सोराब खे ख़तमु करे लाश दरिया में उछले था अचूं। पोइ जेको थियो उनखे ॾिठो वेंदो। हाकिम खान वरी बि सोचे वठ। वारिस खान सॼी राति पई आहे सोचण जे लाइ। अच्छा, हितां जो ख्याल रखिजे ऐं हा, कंहिं बि ॻोठ जे माण्हू खे अंदरि दाख़िल थियण न छॾिजे। इहो भुणको बि ॿार थियो, तव्हां सभिनीनि जो ख़ैर न हूंदो। जंहिं करे सोराब खे तो कढी अच, जल्दी कर। कीअं बि करे अॼु राति सोराब खे कढी ईंदुसि। निकिरण वक़्तु फोन कजो, मां गाॾी ऐं हमरा मोकिले ॾींदुसि। चओ त मां हाणे हमरा मोकिले ॾियां। हिन वक़्तु न, राति जो माण्हुनि खे मोकिल त ॻोठ जे ॿाहिरि पत ते अची बीहनि। जीअं बि मूंखे मौक़ो मिलियो न त सोराब खे वठी मां हुते पहुची वेंदुसि।
अदी लगे तो त असांजी दुआउनि कुझु असर ॾेखारियो आहे। का ख़ुशीअ जी ख़बर आहे छा? अदी हाकिम खान ऐं दिलावर खान जे विच में वरी दुश्मनीअ जी बाहि भड़की उथी आहे, भड़की। तोखे कीअं ख़बर पई? अॼु सॼो ॾींहुं दिलावर परेशान हुयो। थी सघे थो ॿी का ॻाल्हि हुजे। अॼुकल्ह इन मसइले खां सवाइ दिलावर खान जे हाव ते ॿी ॻाल्हि तरियल ई न आहे। इन जे मसइले जे करे दिलावर खान सीरियस आहे, सीरियस। पहिरियों त ठाह जी ख़बरूं पयूं हलनि। हिन दिलावर खान पंहिंजे हमराहनि खे तयारु रहण जो हुकुम ॾिनो आहे। जेकॾहिं निकिरनि त तूं उन्हनि सां गॾियो वञजांइ। मुंहिंजो हाणे उन्हनि सां वञणु लाज़मी न आहे। थी सघे थो वरी ठाह तरफ़ इशारो थिए त तूं विच में गोली हलाए कमु बिगाड़े छॾिजांइ। अधी ॻाल्हि त लख जी कई अथई, पर दिलावर खान मूंखे साण वठी वञण लाइ तयार ई न आहे। हो कुझु बि चए, तूं पंहिंजो कुर्ब ॾेखारे ज़बरदस्ती हलियो वञजांइ। मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुमि त वञी भंग में रंग मिलायां। घणो इसरार कंदे नी त दिलावर खान बि इनकार कोन कंदे। हिन वक़्तु असां खां इहे ॻाल्हियूं लिकाइण जी करे थो। तूं पंहिंजी तबियत कुझु थधी रख। दिलावर खान जो एतमाद हासिल करणु तमामु आसान आहे। हो पाण सिधो माण्हू आहे ऐं ॿियनि खे बि सिधो थो सम्झे। ठीकु आहे दी, जेकॾहिं पंहिंजे मक़सदु हासिल करण लाइ मूंखे दिलावर जा पेर धोई बि पीड़ा पिया न, त पोइ हिते न हटंदुसि। अॼु खां पोइ मां इहा ई कोशिशि कंदुमि त दिलावर ऐं हाकिम खान खे विढ़ण लाइ कहिड़ो भंग में रंग मिलाइजे, कहिड़ो भंग में रंग। निंड थी अचई छा? काल्ह खां वठी आराम न आहे कयो। जेकॾहिं आराम करणु चाहियो था त तव्हां घड़ी सां आराम कयो, मां हिते बीठो आहियां। जे रेस खे ख़बर पई त नाराज़ थींदो। त पोइ तव्हां हिते बीहो त मां चांहि कराए थो अचां। जे इहो कमु करी त वाह वाह थी वञे। हिन कम में देरि कहिड़ी लॻंदी? तव्हां होशियार थी बीहो, मां मिंट थो करे अचां। हाणे ॾिसां त तव्हां कीअं था स्वराब मथां चौकी जो।
हिम्मतूं आस्ते ॻाल्हाए, वक़्तु थोरो आहे, निकल जी कर।